हायर सेकेंडरी स्कूल खे हींअर रेनोवेट कयो आहे। अंदरि सॼियूं बिल्डिंग्स जे अंदरि टाइल्स, बाथरूम जे अंदरि टाइल्स ऐं जेका डिप्रेशन हुई उहो डिप्रेशन ख़तमु करे ऐं इन जी ऑलमोस्ट डेंजरस कंडीशन हुई बाउंड्री वॉल जी। टोटल बाउंड्री वॉल हिन जी किरी चुकी हुई, जंहिंजे लाइ असांखे बार बार 2-3 सालनि खां ॾाढी कंप्लेन पे आई ऐं उन में MP साहब असांजो उन तमामु घणी जदोजहद करण खां पोइ इहा PC1 मूंखां ठाराई, जेका अप्रूव कराई। हिन वक़्तु असांजो कमु हायर सेकेंडरी स्कूल में बाउंड्री वॉल जो 50% बाउंड्री वॉल थी वई आहे। असांजी 60 मिलियन में असांजी अलोकेशन फुल मिली वई आहे। अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह 2023 जी जून में असांखे टारगेट ॾिनो आहे गवर्नमेंट। मुंहिंजी कोशिशि इहा हूंदी त हिकिड़ो क्वार्टर मूंखे रिलीज़ थी चुको आहे, उहो आउं ख़र्च करे चुको आहियां हायर सेकेंडरी ते। सेकेंड क्वार्टर मूं वटि रिलीज़ थी वियो आहे, जंहिंमें मूं कमु शुरू कराए छॾियो आहे। हाणे अंडरग्राउंड टैंक ऐं ओवर टैंक वग़ैरह जो ऐं टावर वग़ैरह जेके, ऐं उन में जेका सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग बिल्कुलु जेका ड्रेंजस आहे, उन बिल्डिंग खे असां डिमोलिश कंदासीं। डिमोलिश करे हिकिड़ो नओं बहितरीनु लोकेशन ऐं बहितरीनु स्टाइल सां ठाहींदासीं सेकेंडरी स्कूल। ऐं इंशाअल्लाह ताला हीअ स्कूल MP साहब जे हल्के जो हिकिड़ो मॉडल स्कूल हूंदो ऐं अलाह में उमेदु आहे त इहो आउं दिसंबर या मैक्सिमम जनवरी ताईं आउं कंप्लीट कराए वेंदुसि। ऐं मूंखे उमेदु आहे त गवर्नमेंट, जीअं असांजो हिकिड़ो गवर्नमेंट में इहो हूंदो आहे त हिकिड़ो क्वार्टर ईंदो आहे, असां ख़र्च करे वेंदा आहियूं। जीअं 80% असां ख़र्च थींदो आहे, पोइ नेक्स्ट क्वार्टर असांखे रिलीज़ थींदो आहे। मूंखे उमेदु आहे त मूं वटि हिते कॉन्ट्रेक्ट तमामु सुठो आहे, तमामु A क्लास जो कमु असांखे करे ॾिनो अथई ऐं उन कम मां तमामु मुतमिन आहियां। अॼु मूं विज़िट करायो आहे सलमान मुराद साहब खे ऐं यूसुफ साहब खे ऐं मलीर जी ॿी जेका क़यादत आहे उन्हनि खे। ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे हिन कम मां तमामु मुतमिन आहिनि ऐं साईं वारनि जो शुक्रिया अदा थो करियां। ऐं इन उमेद सां त असांजे मलीर में ॿियनि एरिया जे स्कूलनि खे ईअं ई फोकस करे वठंदा। हिन वक़्तु साईं जे PS में मूं वटि शफ़ी ॻोठ में 4 कमरा ऑलमोस्ट मूं वटि कंप्लीट आहिनि। 2-4 ॾींहंनि में कलर कंप्लीट करे ऐं हैंडओवर करणु वेंदुसि, उनजो बि साईं खे विज़िट कराईंदुसि। उनखां पुठियां मूं वटि मुलाइसा ॻोठ में 4 कमरा आहिनि, उहे 4 कमरा बि हिन वक़्तु आउं कलरिंग पोजीशन में आहियां। नेक्स्ट वीक इहे कम फाइनल करे ऐं स्कूल एजुकेशन खे हैंडओवर कंदुसि। उनखां अलावा UC मल में मुराद मेमण मेन जे स्कूल में 8 क्लासरूम जो हिकिड़ो कंपोनेंट साईं लास्ट ईयर ॾिनो हुयो, जेको आउं उहो कंप्लीट करे चुको आहियां। उन 8 कमरनि खे इंशाअल्लाह नेक्स्ट वीक आउं हैंडओवर कंदुसि। उनखां अलावा सूमार कंडाणी में मुंहिंजी स्कीम हले थी। इन खां अलावा हिन साईं जेके पंहिंजे हल्के जे अंदरि जेके PS 88 में हिन साल बि मूंखे तमामु सुठियूं स्कीम्स ॾिनियूं आहिनि।